तव्हां ॾिसो पिया मुंहिंजे पासे में पाणी बीठल आहे, बरसाति वठी आहे त हेॾी वॾी ख़ूबसूरत हिकिड़ी आबादी आहे। उन जा रोड रस्ता नालियूं घिटियूं अहिड़ियूं ख़ूबसूरत ठहियल हुअणु घुरिजनि जो पाणी बरसाति जो हालांकि तव्हां पाणी जो गुज़र थी वञणु घुरिजे, पर एतिरो हिन जे तामीरात में हिन जे सिस्टम खे नाइल अंदाज़ सां रखियो वियो आहे जो तव्हां ॾिसो पाणी बीहजी रहियो आहे। पाणी बीहण सां ज़ाहिर कई तकलीफ़ूं आहिनि, बीमारियूं फैलिजनि थियूं, जीत जड़ा जमो थियनि था। पाणी बीहण सां गाॾियुनि जे लंघ में माण्हूअ जे अचु वञ में ॾुखियाई थिए थी, ज़ाहिर आहे कई मसइला पैदा थियनि था। हाणे हिते त ईअं थो लॻे ॼण मकानी इदारनि जो को वजूद ई कोन्हे का उन्हनि जी असांखे त अञा ताईं उन्हनि जो को ॾस पतो ई न मिलियो आहे त को हू हिन इलाइक़े सां तालुक़ु रखनि था। पर ऐं के आहिनि बि सही जेके जिन जी का ज़िमेवारी बणिजे थी त हू असांखे हू कॾहिं बि नज़र न आया आहिनि। हिते न त सफ़ाई जे निज़ाम में नज़र आया आहिनि, न त का हिते ड्रेनेज सिस्टम जी का रखियल आहे कोशिशि, न वरी को घिटी रोड रस्तो ठाहींदे करे नज़र आया आहिनि। हिते जो निज़ाम सॼो दरम बरम लॻो पियो आहे। लाइट तव्हां ॾिसो त मींहं जो फुड़ो थो वसे त कई कलाक लाइट गुम थी वञे, ॼण ईअं त लाइट वारा के इंतज़ार में वेठा आहिनि त को मींहं जो कतिरो किरे त असां लाइट खे बंदि कयूं, हिकिड़ो बहानो हथु अची वञे। इहा सूरत हाल लॻी पई आहे। रोड रस्ता बिगड़िया पिया आहिनि, नालियूं घिटियूं सभु ख़राबु लॻियूं पियूं आहिनि, बिजली जो निज़ाम दरम बरहम लॻो पियो आहे। पीअण जे लाइ पाणी नथो मिले, गटरनि जा पाणी जेके आहिनि से घिटियुनि में उथलिया पिया आहिनि, सॼो निज़ाम दरम बरम लॻो पियो आहे। इन जे करे असां सरकार खां घुर था कयूं त महिरबानी करे हिते बि इंसान वसनि था, उन्हनि खे बि इंसान सम्झो ऐं उन्हनि जो बि इहो बुनियादी हक़ु आहे त तव्हां उन्हनि खे साफ़ु सुथिरो माहौल ॾियो।